प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी। ज़ियाउल हसन लंजार जे बयान खां पोइ वारिस वधीक मायूस ऐं परेशानी जो शिकार थी विया आहिनि। साल 2021 में संगरार मां 10 महरमल हराम ते सबील हलाईंदे मुबैना गुम थियल मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी जो अञा ताईं को पतो न पवण सबबि संदसि वारिस सदमे में बेहाल बणियल आहिनि। कुझु अरसो अॻु सिंध असेंबलीअ जे फ्लोर ते वारसनि खे तमामु जल्द प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जी ख़ुशख़बरी ॾियण जी ॻाल्हि कंदड़ सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे ताज़े ॾिनल बयान मामले खे वधीक मुंझाए छॾियो आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे प्रिया कुमारीअ बाबति हाणोके ॾिनल बयान खां पोइ वारिस वधीक मायूस ऐं परेशानी जे वर चढ़ी विया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त सखणा आसरा ऐं दिलासा ॾियण बदिरां मासूम न्याणी प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब करायो वञे। प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी। ज़ियाउल हसन लंजार जे बयान खां पोइ वारिस वधीक मायूस ऐं परेशान नज़र अची रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सखर में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मोड़ो महर सां। जी मोड़ो, आगाही ॾिजो। जी बिल्कुल, संगरार मां अगवा थी वियल हिंदू नेंगरी प्रिया कुमारी जे वाक़े खे 10 मुहर्रम हराम जे दिहाड़े ते 5 साल मुकम्मल थी वेंदा, पर उनखे सखर पुलिस हिन महिल ताईं बाज़ियाब करण में नाकाम वई आहे। ऐं सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे बयान जेको आहे वधीक हिंदू बिरादरीअ में जेका उमेद हुई आहे प्रिया कुमारी जे बाज़ियाबीअ जे हवाले सां उन्हनि खे वधीक जेको आहे मायूस ऐं परेशान करे छॾियो आहे। प्रिया कुमारी जेको आहे साल 2021 में संगरार वारे इलाइक़े मां 10 मुहर्रम हराम जे दिहाड़े ते जेको आहे मुबैना तौर ते लापता थी वई हुई। कुझु अरसो अॻु सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सिंध असेंबलीअ जे फ्लोर ते बि जेको आहे इहो बयानु ॾिनो त हू जल्द प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब कराईंदा। उन हवाले सां वारसनि खे ख़ुशख़बरी ॾींदा, पर अॼोके जेको मुहर्रम हराम जे हवाले सां दौरो कयो आहे सिक्योरिटीअ जो जाइज़ो वठण दौरान सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे तरफ़ां इहो चयो वियो आहे त जंहिं ॾोहारीअ ते शक हो त प्रिया कुमारी उन वटि आहे क़ैद आहे, उहो ॾोहारी जेको आहे मारिजी वियो आहे। घरू वज़ीर जे अहिड़े बयान खां पोइ हिंदू बिरादरी ख़ासि तौर ते प्रिया कुमारीअ जा जेको अबू अमड़ आहिनि, घर भाती आहिनि, उन्हनि खे जेको आहे बयान जेको आहे तमामु घणो सदमो रसायो आहे, वधीक मायूस बि करे छॾियो आहे। ऐं हिंदू बिरादरीअ जे तरफ़ां ऐं संदसि वारसनि जे तरफ़ां इहो मुतालबो कयो वियो आहे त गुज़िरियल 5 सालनि खां सिर्फ़ सरकार ऐं सखर पुलिस सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सिर्फ़ु आसरा ऐं दिलासा ॾियनि पिया। हाणे दिलासनि मां कमु न हलंदो। पुलिस ऐं सखर पुलिस ऐं सिंध सरकार जेको आहे प्रिया कुमारीअ खे बाज़ियाबीअ लाइ जेको आहे कोशिशूं कनि, उनखे फौरी तौर ते बाज़ियाब कराए उन्हनि जे हवाले कयो वञे। अहिड़ो बयान ऐं अहिड़ो जेको आहे वारसनि जे तरफ़ां मुतालबो जेको आहे साम्हूं आयो आहे। ठीकु आहे मोड़ो, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।